अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मराठी टीवी न्यूज़ में अवां के भलीकार माहिया फराशाद सब खबर है। एक नजर हेडलाइन ते वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की चीनी हम मुनसिब सां मुलाकात ग्रेट हॉल ऑफ पीपल में वज़ीर-ए-आज़म के मान में आजानी तकरीब चीनी वज़ीर-ए-आज़म ली चियांग पारां शहबाज शरीफ के गरम जोशीअ सां आजियां गार्ड ऑफ ऑनर पेश बिन्ही मुल्कनि विच में वफ़दनि के सतह ते पिण मुलाकातूं थींदियूं मुख़्तलिफ़ मफ़ाहमती यादाश्तनामनि में ऐं मुआहदनि ते भी सहियूं कयूं वेंदियूं। ईरान के पड़े तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त जंग के ख़ात्मे लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। फ़िलहाल वफ़द पाकिस्तान मोकिलण जो इरादो नाहे। ईरान हिन वक़्तु एटमी मामले ते न ॻाल्हाईंदो। अमेरिका सां MOU में हुर्मुज़ जो इंतज़ाम शामिल नाहे। तहरान में मीडिया के ब्रीफिंग ॾींदे ईरानी पड़े तर्जुमान वधीक चयो आहे त अमेरिका सां मुआहदे जे अक्सर नुक़्तनि ते इत्तफ़ाक़ थी चुको आहे। ईरान ऐं अमेरिका विच में वाहिद सालिस पाकिस्तान आहे। इसराइली बयान सूरत-ए-हाल तां ध्यान हटाइण की कोशिश आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार में तेजी कारोबार दौरान 100 इंडेक्स में 3600 पॉइंटुनि जो इजाफो रिकॉर्ड 100 इंडेक्स 1,71,450 पॉइंटुनि की सतह ते पहुंची वियो। आलमी मंडी में कच्चे तेल जूं क़ीमतुनि में 2 हफ़्तनि की घटि तरीन सतह ते अची वियूं आहिनि। ब्रेंट क्रूड ऑयल तक़रीबन $5 घटि थी $99 फी बैरल थी वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां कामयाब डील मेकर हुजण जी दावा ट्रंप चयो आहे त कॾहिं बि ख़राब डील नाहियां कंदो। मुआहदो न कंहिं ॾिठो आहे ऐं न ई वरी केरु ॼाणे थो त छा आहे। ही ओबामा जे मुआहदे जे बिल्कुलु उबतड़ आहे। अमरीकी सदर वधीक चयो आहे त नुमाइंदनि खे हिदायत ॾिनी आहे त मुआहदे में तकड़ न कई वञे। वक़्तु अमेरिका जे हक़ में आहे। हैदराबाद शहर अंदर पानी के बहरान ते सिंध असेंबली में गोड़ MQM मेंबरन पारां पानी खोट ते ॻाल्हाइण की इजाज़त न मिलण ते हंगामो। मुतहदा मेंबरन एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। स्पीकर के डाए साड़ो एहतजाज नारेबाज़ी। PPMPA इम्दाद पिताफ़ी चयो आहे त कंहिं ते बि दबाव विझी ॻाल्हाइण की रिवायत नाहे हूंदी। कंहिंखे बि ऐवान के ब्लैकमेल करण की इजाज़त नथी ॾेई सघिजे। अपोज़िशन लीडर अली ख़ुर्शीदी चयो आहे त जेकॾहिं मूंखे ॻाल्हाइण की इजाज़त न मिली त कंहिंखे बि ॻाल्हाइण न ॾींदुसि। सिजावल वेझो जवाबदारन चौकीदार के चाकुन जा वार करे क़तल करे छॾियो। टेमाणी ॻोठ में घर अंदर निंड पियल सावण माछी बेदर्दी सां क़तल। पुलिस शक की बुनियाद ते एक औरत ऐं मर्द के हिरासत में वठी छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी हर रुख खां जांच कई पई वञे। जल्द हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। ईद में बाक़ी 2 ॾींहं मालपीड़ियुनि में शहरुनि जी रश। कराची हैदराबाद बदीन सखर दादू ऐं ॿियनि शहरनि में जानवरनि की ख़रीदारी जारी। महांगाई सबब खरीदार परेशान। वापारी मुनासिब कारोबार के लाइ पुर उम्मीद। कामोरे नस्ल जा बकर खरीदारन के ध्यान जो मरकज़ बणियल।